नाज़रीन, यूसी सिर जामशोरी खां सां रिपोर्ट शेयर कई है दीदार अली पालारी। रिपोर्ट मूजिब हबुकाण मस्जिद जो पेश इमाम शेर मोहम्मद मक्सी जी अॼु कुरान शरीफ़ जी सूरतुनि खे बाहि में साड़े उछलायो वियो, जंहिंखे मुकानी माण्हुनि ॾिसी वरितो। मुसलमाननि धरणो हणी हबकाण रोड बंदि करे छॾियो आहे। नूरियाबाद पुलिस पहुती, जंहिंमें एसपी SHO नूरियाबाद वाजिद तहीम हाशिम बिरोही ख़ादिम लाकेर पतर जमादार जी अॻुवाणी में उते पहुची वई। जी नाज़रीन, ॾोहारी खे पुलिस गिरफ़्तारी में आणे छॾियो आहे। अवाम जो चवणु आहे त हाणे ॾिसिजे थो त नूरियाबाद पुलिस कहिड़ी सज़ा थी ॾे। जेकॾहिं नूरियाबाद सज़ा न ॾिनी त पूरी नूरियाबाद जा नंढा वॾा शहर बंदि कया वेंदा।